ॾोह ऐं सज़ा, हिकु रूहानी सफ़र। रूस जे बर्फ़ीलनि ऐं ऊंदाही खिटियुनि में रोडियोन रस्कोनिकोव सेंट पीटर्सबर्ग शहर जो रहवासी हो। हू हिकु कानून जो शागिर्द, ग़रीब, बुखायल ऐं अंदर खां टुटल। ॻोठ मां ईंदड़ ख़त संदसि दिलि चीरे छॾींदा हुआ। माउ ऐं भेण पंहिंजूं ज़िंदगियूं क़ुर्बान करे संदसि मुस्तक़बिल लाइ जी रहियूं हुयूं, पर हुन वटि पैसा न हुआ, नई उम्मीद। हू हिकु पोढ़ी सूदखोर औरत वटि पंहिंजो सामान विकिणण वेंदो आहे। उते संदसि ज़हन में हिकु ख़तरनाक ख़्यालु जनम वठे थो, जेकॾहिं मां हिन खे मारे छॾियां ऐं संदसि दौलत कंहिं सुठे मक़सद लाइ इस्तेमालु कयां त छा इहो ज़ुल्म हूंदो? इहा औरत बेकार आहे, समाज ते बार ऐं हिकु पैरासाइट। हुन पंहिंजे ज़हन में हिकु फ़लसफ़ो ठाहियो। दुनिया में 2 क़िस्म जा माण्हू आहिनि, हिकु आम माण्हू जेके कानून जा पाबंद हूंदा आहिनि ऐं ॿिया गैर मामूली जेके कानून खां बि मथां आहिनि। छा नेपोलियन रत न वहायो हो? छा तारीख़ कातिलनि खे हार न पाराईंदी आहे? शायदि मां बि उन्हनि मां हिकु आहियां। पोइ तेज़ धार कुहाड़ीअ जो हिकु वार ऐं पोइ ॿियो। पोढ़ी औरत ज़मीन ते किरी पवे थी, हर तरफ़ रतु ई रतु, पर का अज़मत पैदा न थी, रुगो ख़ामोशी, रुगो अंदर गूंजंदड़ कुहाड़ीअ जो आवाज़। असल सज़ा हाणे शुरू थी चुकी हुई। कमरो क़ैद खानो बणिजी वियो, ज़मीर बाहि बणिजी वियो, जिस्म बुखार में तपण लॻो। हर सोच हिकु सवाल बणिजी वई, जेकॾहिं मां गैर मामूली हुजां हा त मूंखे पशेमानी छो थी रही आहे? जेल खां वधीक हुनखे हिकु ॻाल्हि रिजारे थी त शायदि हू रुगो आम इंसान आहे, को ख़ासि न। साॻे वक़्तु चोरी कयल माल खे लिकाइण बि हिकु अलॻि अज़ाब बणिजी वियो। ऐं पोइ संदसि ज़िंदगीअ में सोनिया अचे थी, ग़रीब, टुटल ऐं ज़िलत भरी ज़िंदगी गुज़ारींदड़, पर संदसि अखियुनि में ईमान हो, ख़ुदा ते ईमान, निजात ते ईमान ऐं उन उम्मीद ते ईमान त सभ खां टुटल रूह बि ॿीहरो थी सघे थो। पीउ शराब जो आदी, नंढा भाइर ऐं भेणियूं बुख सां निढाल, ऐं उन्हनि खे बचाइण लाइ सोनिया पाण खे क़ुर्बान कंदी रही। साॻे वक़्तु हिकु जासूस जेको आहिस्ते आहिस्ते सम्झी वियो हो त असुल कातिल केरु आहे, हर वक़्तु रास्कोनिकोव जे वेझो घुमंदो रहे थो। रास्कोनिकोव खे लॻंदो हो त भितियुनि मां आवाज़ अची रहिया आहिनि, तूं कातिल आहीं, तूं क़त्ल कयो आहे। छा इहो ज़मीर हो या पागलपन? आख़िरकार रास्कोनिकोव इक़रार करे थो, पर पुलिस वटि न, सोनिया वटि। मूं क़त्ल कयो आहे। हू नफ़रत ऐं रद्द थियण जे इंतज़ार में आहे, पर सोनिया रुगो एतिरो चवे थी, तूं पाण सां छा करे छॾियो आहे? उन्हीअ लम्हे में खेसि सम्झ में अचे थो त क़त्ल रुगो हिकु इंसान जी जान न वरिती हुई, हुन पंहिंजी रूह खे बि ज़ख़्मी करे छॾियो हो। असुल हथियार गुरूर हो, कुहाड़ी त रुगो हुनजी ग़ुलाम हुई। सोनिया खेसि हिकिड़ो नंढड़ो सलीब ॾेई चवे थी, चौराहे ते वञ ऐं सभिनी यारो इक़रार कर। हू खिलण लॻे थो, तल्ख़ टुटल खिल जेका जल्द रोअण में बदिलजी वञे थी, छो त संदसि नज़रिए जे हेठां हू अञा बि इंसान थियणु चाहे थो। चौराहो माण्हुनि सां भरियल आहे, हवा बर्फ़ीली आहे, हर क़दम ॼण फांसीअ ॾांहुं वञी रहियो आहे। हू ज़मीन ते गोॾनि भर किरी पवे थो, ज़मीन खे चुमे थो ऐं पुकारे थो, मूं क़त्ल कयो आहे। माण्हू ॾिसनि था, के खिलनि था, के हैरान थियनि था, पर उन लम्हे में आज़ादीअ जी हिकु हल्की रोशनी पैदा थिए थी। ज़ंजीरूं, सख़्त मशक़त, बीमारियूं, साइबेरिया जी सज़ा, पर उहा पुॼाणी न हुई, शुरूआत हुई। हू सम्झण लॻे थो त अज़मत रत वहाइण में न आहे, अज़मत सच मञण में आहे। ऐं सोनिया 6 सालनि ताईं इंतज़ारु कंदी रही। जॾहिं हू मोटी आयो त हुन में हिकिड़े नए इंसान जनम वरितो हो। हू साॻियो माण्हू न रहियो हो, हू हिकु नओं इंसान बणिजी चुको हो। रूहानियत, नफ़्सियात, फ़लसफ़ो
ऐं अखलाक़ियात सां भरपूर। इहो नॉवेल जो वॾो सवाल अॼु बि ज़िंदा आहे, छा इंसान कानून खां मथां थी सघे थो?